नाज़रीन, इलेक्शन कमीशन वाज़े करे छॾियो आहे त आम चूंडूं मुलतवी न थींदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडूं मुलतवी करण बाबति सेनेट जे ठहराव जे जवाब में सेनेटर सेक्रेटरीट खे जवाबी ख़त लिखियो वियो आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजे मरासिले में चयो आहे त सेनेट जी करारदाद जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। ठहराव जे मतन में चूंडूं मुलतवी करण बाबति को मुनासिब जवाज़ पेश नाहे कयो वियो। अमुन अमान लाइ निगरान हुकूमत उन खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो वधीक चवणु आहे त सुप्रीम कोर्ट बि उन अज़म जो इज़हार कयो आहे त चूंडूं 8 फरवरी ते थींदियूं। हिन वक़्तु इलेक्शन मुलतवी नथी करे सघिजे। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन वाज़े करे छॾियो आहे त आम चूंडूं मुलतवी न थींदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडूं मुलतवी करण बाबति सेनेट जे ठहराव जे जवाब में सेनेटर सेक्रेटरीट खे जवाबी ख़त लिखियो वियो आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजे मरासिले में चयो आहे त सेनेट जी करारदाद जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। ठहराव जे मतन में चूंडूं मुलतवी करण बाबति को मुनासिब जवाज़ पेश नाहे कयो वियो। अमुन अमान लाइ निगरान हुकूमत उन खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो वधीक चवणु आहे त सुप्रीम कोर्ट बि उन अज़म जो इज़हार कयो आहे त चूंडूं 8 फरवरी ते थींदियूं। हिन वक़्तु इलेक्शन मुलतवी नथी करे सघिजे।